वफ़ाक़ी हुकूमत ताईं सभिनि सां राब्ता करण जी कोशिशि कई। राणा सनाउल्ला तव्हां सां बि ॻाल्हायो, उन तव्हांखे छा चयो आख़िरकार? हुन चयो त वज़ीर आज़म मिलण थो चाहे ऐं असां हिते असां सां ॻाल्हायो। त पोइ मूं हुननि खे चयो त असां मुशावरत करे, मुशावरत माना सिंधु दरिया बचायो तहरीक, आबादगार, वकील, शागिर्द, मूं सां त इलाही अदब केतिरियूं तंज़ीमूं जिन सां असांखे गॾु उन्हनि सां करे पोइ तव्हांखे जवाबु ॾिनो। कल्ह असां गॾिजाणी कई कराचीअ में सिंधु दरिया बचायो तहरीक जी, ऐं उन में वाधू आबादगार तंज़ीमूं हुयूं। उन में इहो फ़ैसिलो थियो त बाबा ॿ मुतालबा आहिनि असांजा। नंबर 1 कैनाल, जलालपुर ग्रेटर थल कैनाल, चोलिस्तान कैनाल, थर रेणी ऐं चश्मा राइट ऐं कच्छी 2, कच्छी 1 ठहियल आहे, कच्छी 2, इन्हनि सभिनी खे रद्द करणु। छो जलालपुर बि नाजाइज़ ठहे पियो ऐं उन में हा करण में असांजे वज़ीर आला जो बि हथु आहे। उन करे असीं सम्झूं पिया त इहे कैनाल न ठहनि, छो त इन मुबामा कैनाल्स जो ज़िक्र नाला न आहिनि, ऐं नाला पाण बि वठां तव्हांजे रिकॉर्ड लाइ। ए कैनाल न ठहनि ऐं तॾहिं असां हिकिड़ो इहो फ़ैसिलो कयो आहे त असांजो जहिड़ो राय अची वई आहे। वकीलनि सां मूं टेलीफोनिक राब्तो कयो, हुननि चयो त असां बि इहे ॿ मुतालबा रखी छॾिया आहिनि त ज़मीनूं वापसि करियो ऐं कैनाल ख़तमु कयो। उन करे सिंधु दरिया बचायो तहरीक जा इहे ॿ मुतालबा आहिनि। अॼु बि ज़मीनूं सिंध गवर्नमेंट वापसि वठे, जेके बि ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे सिलसिले में ज़मीन ॾिनल आहिनि उहे वापसि वठे ऐं 6 कैनाल जो मथां ख़तमु थिए। मथां माना उहो सिंध जो गवर्नमेंट जो कोन्हे, उहो मथां प्रेसिडेंट ख़तमु कराए या प्राइम मिनिस्टर गॾिजी ख़तमु कराई। ऐं सम्झा पियो त असां पोइ ख़तमु कंदासीं।